नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अवांखे ठुल्ह का ख़बर ॾींदा आहियूं। तालुके जे वैक्सीनेटर डायरेक्टर हेल्थ लाड़काना डॉक्टर अब्दुल करीम शेख जे आॾो तालुका इस्पताल ठुल्ह में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे जी अॻवानी सैयद बशीर अहमद शाह, ज़ैनुल आबिदीन सिरकी, अहमद नवाज़ सूमरो ऐं ॿियनि कई। संदनि हथनि में प्ले कार्ड बैनर हुआ। अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी हल लाइ हीउ एहतिजाज हली रहियो आहे। असां मुतालबो कयूं था सेक्रेटरी हेल्थ ऐं सिंध गवर्नमेंट खां त असांखे टाइम स्केल लाइ रिस्क अलाउंस ॾिनो वञे। 58 गावी जे वैक्सीनेटरनि खे पको करे 2005 खां भर्ती कयल वैक्सीनेटरनि खे सेनारिटी ॾिनी वञे। हिननि वधीक चयो त असांजा मुतालबा जाइज़ आहिनि। गवर्नमेंट ऑफ सिंध खे गुज़ारिश आहे त असांजे मुतालबनि खे मंज़ूर करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में पूरे सिंध जीअं वैक्सीनेटर तहरीक हलाए एहतिजाजी दायरे खे वसी कंदासीं, जंहिं में असांजो आख़िरी मंज़िल कराची CM हाउस अॻियां एहतिजाज कयो वेंदो, जिथे मुतालबनि जी मनता ताईं एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।